वीडियो में गाल कंदासीं उस्ताद जलाल चांडे जे शागिर्द जे बारे में। हालांकि जलाल चांडे जा सिंध में सवनि जी तादाद में शागिर्द हुया, लेकिन कुछ शागिर्द अहिड़ा हुया जेके जलाल चांडे खे तमामु घणो पसंदि हुया ऐं जलाल चांडे जा फर्मा बरदार शागिर्द हुया। उन्हनि मां हिकिड़ो शागिर्द मोहम्मद उर्स चांडियो असां जिन ले उहे दिल जा पत्थर थी हुयो, जंहिंजे लाइ कुझु टाइम जलाल चांडे ॻोढ़ा वॻारिया उर्स चांडे जे लाइ। ऐं मोहम्मद उर्स चांडे खे तमामु घणो जलाल चांडियो भाईंदो हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो बि हिकु बहितरीनु शागिर्द हुयो जे उस्ताद जी तमामु घणी इज़त कई ऐं हर ॻाल्हि जेका बि ॻाल्हि थींदी हुई उहा जलाल चांडे सां अस्पतालुनि में इश्क वारनि जी दवा हाणे दिल सां कयो कावो दुआ। मोहम्मद उर्स चांडियो वञी शेर कंदो हुयो। जॾहिं जलाल चांडियो उनखे इजाज़त ॾींदो हुयो तॾहिं जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडियो ॻाईंदो हुयो। दोस्तो, जॾहिं मोहम्मद उर्स चांडियो नंढो हुयो त जलाल चांडे वटि जॾहिं ॻाइण जे लाइ आयो ऐं उस्तादी जेको आहे सो वठणु आयो त उस्ताद जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडे खे जॾहिं सेखारींदो हुयो कलाम, जॾहिं सिखी कुझु टाइम तयारु थियो। हालांकि मोहम्मद उर्स चांडियो पाण सां गॾु जलाल चांडे सां गॾु वेंदो हुयो हर महफ़िलनि में। पोइ उते थोरो घणो जेको आहे सो बोल मोहम्मद उर्स चांडियो बि ॻाईंदो हुयो जलाल चांडे सां गॾु। लेकिन आस्ते आस्ते जॾहिं मक़बूल थियो मोहम्मद उर्स चांडियो त पोइ उनखे खोड़ सारा माण्हू शाइरी ॾियणु आया पंहिंजी त असांजी शाइरी ॻा। पोइ मोहम्मद उर्स चांडियो छा कंदो, जलाल चांडे खां वञी ॻाल्हि कंदो हुयो त बाबा हीअ शाइरी ऐं फलाणो शाइर आयो आहे, छा इन जी कलाम ऐं इन जी शाइरी ॻाइजे। पोइ मोहम्मद उर्स चांडे खे जॾहिं जलाल चांडियो इजाज़त ॾींदो हुयो तॾहिं जेको आहे सो मोहम्मद उर्स चांडियो ॻाईंदो हुयो उहा शाइरी। ऐं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे वटि खोड़ ॾींहुं ईंदो हुयो त रही पवंदो हुयो उते उनजे ओताक़ ते। ऐं छाजे करे जो जलाल चांडे खे खोड़ सारा महफ़िल हुया सिंध में। पोइ इते ई जेको आहे सो मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे सां गॾु वेंदो हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो वाहिद उहो जेको आहे सो फ़नकार हुयो जंहिं ते तमामु घणी जलाल चांडे महिनत कई ऐं तमामु घणी दिलि सां कोशिशि कई त जीअं मोहम्मद उर्स चांडियो हिकु बहितरीनु फ़नकार थिए। दोस्तो, इन जे करे ई सिंध में ॿिनि फ़नकारनि खे तमामु घणो माण्हू यादि रखनि था अॼु 2025 ताईं बि। हालांकि जलाल चांडे जा सवनि जी तादाद में शागिर्द हुया, लेकिन वाहिद मोहम्मद उर्स चांडियो उहो शागिर्द हुयो जंहिंखे अॼु 2025 में बि तमामु घणो माण्हू ॿुधनि था ऐं पसंदि कनि था। ऐं जलाल चांडी केटप वांगुरु ई मोहम्मद उर्स चांडियो बि ॻाईंदो हुयो, मुछूं वॾियूं, टोपी निराड़ ते, गलो खुलियल। जीअं तव्हां उर्स चांडे खे ॾिसंदो जीअं जलाल चांडियो, ॿई ॼण पाण में ॿाहिरि लॻंदा हुया, अहिड़ो उन्हनि जो गेटअप हूंदो हुयो पाण में। ऐं मोहम्मद उर्स चांडे बि तमामु घणी सिंध में जेको आहे सो मक़बूलियत माणी ऐं तमामु घणा एल्बम मोहम्मद उर्स चांडे जा वायरल बि थिया। दोस्तो, मोहम्मद उर्स चांडियो बि गुर्दनि जी बीमारी सबबु हिन दुनिया फ़ानीअ खे छॾे वियो ऐं मां जलाल चांडियो बि गुर्दनि जी बीमारी सबबु हिन दुनिया मां लॾाणो कयो। ऐं इहे ॿई फ़नकार अहिड़ा फ़नकार आहिनि जिन्हनि खे साल थी विया आहिनि। मोहम्मद जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया मां लाॾाणो कयो। उन खां पोइ सिंध में तमामु घणो मक़बूल मोहम्मद उर्स चांडियो ई हुयो जेको यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो। जॾहिं 2018 में हिन दुनिया मां मोहम्मद उर्स चांडीअ बि लाॾाणो कयो, उन खां पोइ अहिड़ो फ़नकार न आयो जंहिंजे नाले चइजे त बा सिंध में तमामु घणो मक़बूल आहे। हालांकि नंढा वॾा फ़नकार खोड़ आहिनि, लेकिन इन ॿिन्हिनि फ़नकारनि तमामु घणी शोहरत बि ॾिठी ऐं तमामु घणी इज़त बि ॾिठी। हालांकि जलाल चांडे जा पुट बि फ़नकार आहिनि ऐं मोहम्मद उर्स चांडे बि पंहिंजा फ़नकार पुट तयारु कयो, लेकिन उहो मज़ो ऐं उहा गायकी उन्हनि में कोन पई लभे जेके उस्तादनि वटि ऐं जिन्हनि वॾनि वटि इहे फ़नकारी हुई। त दोस्तो, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।